फिल्मी दुनिया में डायरेक्टर जी ख़्वाहिश सां ईंदड़ सलमान खान बॉलीवुड फिल्म इंडस्ट्रीअ जो सभ खां वॾो नालो आहे। बॉलीवुड खे केतिरियूं ई बहितरीन फिल्मूं ॾियण सां गॾु रियलिटी शो ज़रिए दुनिया में मदाहनि जी दिलयुनि ते राज कंदड़ अदाकार न रुॻो फिल्मी पर हक़ीक़ी ज़िंदगीअ में बि वाक़ई हीरो आहे। ग़रीब माण्हू हुजनि तोड़े वॾियूं नाले वारियूं शख़्सियतूं चुपचाप सां संदन मदद करण त केरु सलमान खान वटां सिखे। सलमान खान न रुॻो मुल्क जे माज़ूर ऐं ग़रीब ॿारनि जे इलाज तोड़े तालीम जा ख़र्च पंहिंजे मथां खणंदो आहे, पर केतिराई ॻोठनि जा ॻोठ संदसि पारां मिलियल वज़ीफ़े ते हलंदा आहिनि, जंहिं हवाले सां हुन कॾहिं बि कुझु पाण नाहे ॿुधायो। इहो ई सबबु आहे त हू न रुॻो भारत पर दुनिया जे ॿियनि फिल्मी सितारनि खां बि मुख़्तलिफ़ शख़्सियत रखे थो। उन्हनि ॻाल्हियुनि खां सवाइ बि संदसि ॿ अहिड़ियूं ॻाल्हियूं पिण आहिनि जेके खेसि ॿियनि अदाकारनि खां मुख़्तलिफ़ बणाइनि थियूं। उन्हनि मां हिकु इहा त सलमान खान बॉलीवुड में नवां चहिरा मुतारिफ़ कराईंदो रहंदो आहे। सोनाक्षी सिन्हा, जैकोलिन फर्नांडिस, सोनम कपूर ऐं ज़रीन खान समेत अहिड़ियूं केतिरियूं ई अदाकाराऊं आहिनि जिन खे सलमान खान पहिरियों भेरो पाण सां गॾु खणी सुपर हिट बणाए छॾियो। इन सां गॾु हुन केतिरा ई नवां अदाकार पिण बॉलीवुड में मुतारिफ़ कराया आहिनि। संदसि ॿी ऐं अहम ॻाल्हि इहा आहे त हू बॉलीवुड जो वाहिद सीनियर अदाकार आहे जेको हिन वक़्त ताईं कंवारो आहे, जंहिंजी ॻणती खेसि त न पर संदसि मदाहनि ऐं फिल्मी सितारनि खे ज़रूर हूंदी आहे। ऐं खांसि सभ खां वधीक पुछियो वेंदड़ सवाल बि शादी करण बाबति हुजे थो। अहिड़े ई हवाले सां हिकु प्रोग्राम में संदसि 19 सालनि जी नंढे कद वारी नींगरी बि खांसि इहो ई सवाल कयो। प्रोग्राम में सलमान खान वॾी उमिरि जी नंढड़ी मदाह सां मज़ाक मस्ती कंदे खांसि संदसि जा डायलॉग चवराए थो। वॾी उमिरि वारी नंढड़ी मदाह सलमान खान खे संदसि लाइ लिखियल शाइरी बि ॿुधाए थी ऐं साणसि मुहबत जो इज़हार बि करे थी, जंहिंजे जवाब में सलमान खान नंढड़ी मदाह खे चए थो त तव्हांखे मां पसंदि आहियां जॾहिं त मूंखे उहा पसंदि आहे जेका अव्हां खे खयूं वेठी आहे। मां चाहियां थो त इहा मूंखे ईअं ई खणी घुमे। जंहिंखां पोइ नंढे कद वारी छोकिरी खे झोली में खयूं वेठल नारी सलमान खान खे चए थी त तव्हां लाइ त सभु कुझु कुर्बान करे सघां थी। गुफ़्तगू दौरान नंढड़ी मदाह खान सवाल करे थी त तव्हां हिन वक़्त ताईं शादी छो नाहे कई, जंहिं सवाल ते पिंडाल में मौजूद माण्हुनि जा हुकरा ऐं ताड़ियुनि जी गूंज थी वञे थी ऐं सलमान खान थोरी देर जे लाइ मुस्कुराईंदे चुप थी वञे थो। जंहिंखां पोइ दबंग खान नंढड़ी मदाह खे मज़ाक वारे अंदाज़ में छंड पटींदे चए थो त मुंहिंजे मथे जा वार अछा थी छणी वेंदा त पोइ शादीअ बाबति सोचींदुसि ऐं वक़्तु सही गुज़रंदो हूंदो त शादी उन वक़्तु बि न कंदुसि। बिना शादी जे हालतूं तमामु बहितर हलनि थियूं, तव्हां खां मुंहिंजी ख़ुशी बर्दाश्त छो नथी थिए।